डर। कोहिस्तानी पट्टी में पीअण जो पानी अणलभ थियण करे कोहिस्तान वासी पाणीअ जे पीअण लाइ परेशान थियण लॻा। ॾुखकारी हालतुनि कर खयूं। चौपाई माल में विचंदड़ बीमारियुनि सां गॾु काफ़ी वक़्त खां बंदि पियल स्कूल खुली न सघिया, जंहिं करे ॿार बि तालीम खां महरूम थियण लॻा। कोहिस्तानी ज़मीनुनि तां न गैर क़ानूनी कब्ज़ा ख़ाली थी सघिया, न ई संदन ॻोठ पका थी सघिया। बासड़ लैंड माफ़िया पारां मक़ामी माण्हुनि खे परेशान करे बेदख़ल करण ते मजबूर करे छॾियो, पर इंतज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि बि को तहरीक न वरितो, न ई कोहिस्तान वासियुनि खे के बुनियादी सहूलियतूं मुयसर थी सघियूं आहिनि, जंहिं करे कोहिस्तान वासी बि सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि, जिन पारां संदन जाइज़ मसइलनि जे हल जे लाइ 10 मुहर्रम हराम खां पोइ जिदोजहद जी शुरूआत करे झंपीर ऐं ढटो में जाइज़ मसइलनि जे हल जे लाइ एहतजाज जो सॾु ॾेई छॾियो आहे। उन सिलसिले में यूसी झंपीर ऐं यूसी जंगड़ी जे केतिरनि ई मुतासिर कोहिस्तान वासियुनि मोहम्मद अनवर कोहिस्तानी, मोहम्मद उमर बरफत, कादिर जाखरो, इस्माइल जाखरो, अब्दुल जब्बार पालारी, गंवर जाखरो, उमर पालारी, शरीफ जाखरो ऐं ॿियनि दाइदे चयो आहे त कोहिस्तान वासियुनि खे हर दौर में नज़रअंदाज करे खेनि अहम बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखियो वियो आहे। हिननि चयो त हिन वक़्तु कोहिस्तान में पीअण जो पाणी अणलभ थी वियो आहे। सोलर ते हलंदड़ पाणीअ जा बोर आसमान ते ककर छायल हुजण करे उन्हनि में बि पाणी ॾियणु बंदि करे छॾियो आहे, जॾहिं त झर जो पाणी अॻे ई खारो थियण करे पीअण जे लाइक़ बि नाहे रहियो, जंहिं करे इंसान तोड़े जानवर पाणीअ जे पीअण लाइ वधाए रहिया आहिनि। हिननि चयो त कोहिस्तानी पट्टीअ जी ज़मीनुनि ते थियल गैर क़ानूनी कब्ज़ा अञा ताईं ख़तम थी न आहिनि सघिया।